दरिया खान वरी में गुज़िरियल 2 ॾींहनि खां वक़्फ़े सां हल्की ऐं तेज़ बरसात सबबि निज़ाम मफ़लूज थी वियो। दरिया खान वरी में तेज़ तूफ़ानी बरसातुनि सबबि शहर तोड़े आसपास जे इलाइक़नि में तबाही मचाए छॾी। 2 ॾींहनि खां वक़्फ़े सां कॾहिं तेज़ त कॾहिं हल्की बरसात सबबि शाही बाज़ार, पुलिस स्टॉप बाज़ार, चांदनी चौक, मीना बाज़ार, मुराद शाह बुखारी मोहल्ला, नुसरत केनाल पुल, सूची मोहल्ला, स्टेशन मोहल्ला ऐं ॿियनि मोहल्लनि में बरसात जो पाणी दुकाननि ऐं घरनि में दाख़िल थी वियो। जॾहिं त केतिराई घर ऐं घरनि जूं भितियूं किरी पयूं, जॾहिं त भर पासे वारनि इलाइक़नि में बरसात सबबि वोण, कमंद, भाॼियूं, गाह तोड़े लेमन, अंबनि जा बाग़ मुकमल पाणी में बुरी विया। सवें घर रही पट थी विया, चोपायो माल मरी वियो ऐं गैस्ट्रो वबा फैलियल आहे।